दोस्तों असां मुखातिब आहियूं अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा जे नेशनल सदर श्री दादा शंभू जयसिंघाणी साहब सां। शंभू साहब सिंध जे लाड़काणे ज़िले में जन्म वठी मुल्क जे विरहाङे खां पोइ हिंदुस्तान अची वसिया ऐं साहित्य जी सेवा कंदे हिननि खे 60-70 साल थी विया आहिनि। जॾहिं सिंधी ॿोली साहित्य सभा बर्पा थी, इंडिया में कीरत बाबाणी साहब, गोविंद माली साहब हिननि जा ख़ासि दोस्त रहिया ऐं सभा में गॾिजी करे सभिनी ॿोलीअ जो जेको आंदोलन हलायो, जेका मुहिम हलाई ऐं असांजी नई जनरेशन ताईं ॿोलीअ जी इम्पोर्टेंस पहुचाइण लाइ जेके जतन कया, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ॿोल मां करे रहियो आहियां। दादा, अॼु तव्हां अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा जे अध्यक्ष जे पद खे सुशोभित करे रहिया आहियो। हिन साल कहिड़ा प्लान्स आहिनि? कोविड काल में बि तव्हां प्रोग्राम्स कया ऐं अॼु तव्हां 94 में एंट्री कई आहे। तव्हां 125-150 साल जियो। असांजी शुभकामनाऊं शुरूअ में ई। मां तव्हां खां पुछणु चाहींदुमि कहिड़ी प्लानिंग आहे प्रोग्राम्स जी? हमने ठाहियो ई कोन्हे, असां वेठा ई न आहियूं। सम्झो जॾहिं वेही सॼो प्रोग्राम चाकाऊ कबो तॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं, पर प्रोग्राम हलंदो ऑल ओवर इंडिया। हा, जेके अवार्ड सेरेमनी सभा जी मेन एक्टिविटी आहे सेरेमनी जेका उन जी तयारी बि हली रही आहे, त उहा किथे, छा दिल्लीअ में करण जी योजना आहे? में थींदी ऐं असां हींअर जल्द में जल्द पेपरनि में एड विझाराईंदासीं ऐं उहे एंट्रीज घुराईंदासीं। तव्हांखे छा लॻंदो आहे दादा, सभा जा जेके एफर्ट्स आहिनि उन में केतिरे क़दुरु सभा खे कामयाबी मिली आहे भाषा जे प्रमोशन जे कम में? कामयाबी त कामयाबी आहे, हा, सम्झो कामयाबी मिलंदी रहे थी, महिनत करे कामयाबी मिलंदी। हा, नई जनरेशन लाइ कोई अहिड़ो मैसेज असांजी सिंधी ॿोली बसि हाणे मां छा ॿुधायां, रोज़ इहे ॻाल्हियूं कनि था पिया, पर सिंधी ॿोली रहंदी कान। तव्हांखे का उमेद जी रोशनी नथी ॾिसण में अचे? न कुझु न। यंग जनरेशन छुटी, यंग जनरेशन हाणे आसिरो छॾे ॾियो त उहे के सिंधी सिखंदा। पर दादा, असां सभा जे ज़रिए असांजी जनरेशन आहे, 2 त जनरेशन वयूं, ही 3 जनरेशन आहे, जे वई उहा बि त बिल्कुलु पोइ आसिरो कोन। असांजी संस्कृतीअ ते वॾो हिकिड़ो खतरो बणिजी करे साम्हूं ॾिसण में अचे थो। बिल्कुलु। पर इन जो को न को उपाय निकिरंदो, को रस्तो निकिरंदो, अॻिते कोई निकिरे। पर तव्हांजो इहो